अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे ॾिसी रहियो एचआर जेडीओ न्यूज़ ऐं आहियां वज़ीर उन्नड़। ख़बर शामिल कयूं था बिलावल मल्लाह जी। हिक तरफ़ सिंध जे वज़ीर आला सैयद मुराद अली शाह पारां कोरोना वायरस ख़िलाफ़ बहितरीन क़दम खयां पिया वञनि, त ॿिए तरफ़ सिंध हुकूमत तरफ़ां तइलीमी इदारा बंदि कया पिया वञनि, जॾहिं त शादी हाल पिणु बंदि कया विया आहिनि। कोरोना वायरस ख़िलाफ़ हलायल मुहिम ऐं वॾे वज़ीर जे हुकुमनि खे नवाब शाह इंतिज़ामिया थुॾे छॾियो। सकरन जे MPA सैयद गुलाम मुस्तफ़ा शाह जे मौजूदगीअ में हिक तक़रीब थी गुज़री, जंहिंमें हज़ारी माण्हुनि शिरकत कई। कानून सभिनी लाइ बराबर हुजणु घुर्जे। कोरोना वायरस ख़िलाफ़ जंग जो ऐलान करण बावजूदि नवाब शाह इंतिज़ामिया के बि जोगाव पा न वरिता। वीडियो में साफ़ नज़र अची रहियो आहे त हज़ारनि जे तइदाद में माण्हुनि जो मजमूओ सुकून सां मानी खाइण में मसरूफ़ आहे। नवाब शाह जे SSP समेत डिप्टी कमिश्नर शहीद बेनज़ीराबाद मुकमल अघोर निंड सुतल। एचआर जेडी न्यूज़ में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बरुनि जी अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो एचआर जेडीओ न्यूज़।